पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं। खरड़ में वापारी एसोसिएशन जे सर ते वापारी फूड इंस्पेक्टर जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वीडियो लिंक ते मौजूद है अख्तर मारी जी अख्तर। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं खरड़ मीडिया सेंटर ते, जिथे खरड़ जे फूड इंस्पेक्टर ख़िलाफ़ जेको आहे हितां जे वापारियुनि जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो मीडिया सेंटर जे आॾो। हिते वॾे तइदाद में हिन वक़्तु जेको अवां ॾिसो पिया त हिते वापारी हिते गॾु थिया आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा जेके अॻुवान बि हिते शामिल आहिनि। अचो त इन सिलसिले में हिननि जेके दुकानदार आहिनि ॿियनि खां पुछूं था त हिननि जो एहतजाज करण जो मक़सदु छा आहे। कणक जी कटौती 2 खां 3 किलो, रिश्वत 100 रुपए खां घटि जिते जेको ठहे उनखे महिरबानी करे असांजा मुतालबा जाइज़ हक़ी आहिनि, उन्हनि ते गौर कयो वञे ऐं असांजा मसला हल कया वञे। नसीराबाद मां थियो त ट्राला भरे खणी विया आहियो, शिकारपुर मां कणक खणी विया आहियो, पाण कणक मिट्टी वारी उतां खां वठी हल्की 4400 4500 वारी हिते लाहे रखी, उहे पैसा पंहिंजे नाले तां बिल कढी अथई पैसा ॾेई आया हुआ। तव्हां अॼु बि तव्हां जांच करायो त उहे ट्राला किथां आया, उहे बि असां वटि वीडियोज़ पियूं आहिनि, उहे बि उन्हनि में बि असांखे बदतमीज़ूं असांखे धिका ॾिना विया। असां चयोसीं असांखे बारदानो ॾियो, तव्हांखे असां कणक ॾियूं था। चवणु लॻो मूंखे कोन थी खपे तव्हांजी कणक, निकिरो हितां खां। तव्हां असां सां फूड इंस्पेक्टर नाजाइज़ी करे रहियो आहे, असांखे जाम तंग करे रहियो आहे। जेकी कणक पई आहे खाइण जी चए थो इहा बि ॾियो, अगरि जे हिकिड़ी बोरी पई आहे चए थो इहा बि असांखे पलटी करे ॾियो। महिरबानी करे असांजो हक़ इंसाफ़ कयो वञे ऐं उनजे बावजूदि असां कणक ॾिनी आहे। ईअं त कणक ॾिनी न आहे, जेको असांखे कणक ॾिनी आहे असां उधर कई आहे, उनजे बदिले असांखे कणक मिली आहे। असां कमाई न रखी आहे, हिन खे कणक ॾिनी आहे। इहा बि चए थो जेके 5 बोरी बचियूं आहिनि, 2 बोरी बचियूं आहिनि जेके असां रखियूं आहिनि खाइण लाइ 6 महीने जो आहिनि, उहो बि चए थो असांखे ॾियो। महिरबानी करे असांजो हक़ इंसाफ़ कयो। हिते जेके एहतजाज कंदड़ वापारी पहुता मीडिया सेंटर ॾिनो, उन्हनि जो जेको फूड इंस्पेक्टर ख़िलाफ़ु एहतजाज करे विया, उन्हनि जो मुतालबो आहे त जेके फूड इंस्पेक्टर सां ज़्यादतियूं थो करे उन जो अज़ालो कयो। असांजी ज़बरदस्ती था कणक खणनि था, उन्हनि जो फौरी असांजो अज़ालो कयो वञे, फूड इंस्पेक्टर खे हटायो वञे। कैमरामैन DJ हसन मलक सां गॾु अख्तर मारी, आवाज़ TV न्यूज़ खरड़।